अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका कब्ज़े में वरतल ईरान जे जहाज़ ऐं अमले खे पाकिस्तान हवाले करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर इंद्राबी चयो आहे त एम-वे तोस्का जहाज़ जे अमले जे 22 ॼणनि खे पाकिस्तान मुंतक़िल कयो वियो आहे। मुंतक़िल कयल माण्हू गुज़िरियल राति पाकिस्तान पहुची विया आहिनि। अॼु उन्हनि खे ईरानी इख़्तियारियुनि जे हवाले कयो वेंदो। जहाज़ मरम्मत खां पोइ असल मालिकनि हवाले कयो वेंदो। परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त अमले ऐं जहाज़ जी वापसीअ जो अमल ईरान ऐं अमेरिका जे ताउन सां जारी आहे। जहाज़ ऐं अमले जी वापसी मुसबत अॻुभराई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां अॼु खां हुर्मुज़ में फाथल जहाज़नि खे कढण जो ऐलान। प्रोजेक्ट फ्रीडम जो आगाज़ विच ओभर जे वक़्त मुताबिक़ सुबुह जो कयो वेंदो। ट्रंप चयो आहे त ईरान सां तमामु मुसबित ॻाल्हि ॿोल हली रही आहे। गैर जानिबदार मुल्कनि जे जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो ॾींदासीं। कंहिं बि क़िस्म जी रुकावट वधी वई त सख़्त जवाबु ॾिनो वेंदो। ईरान जे सुप्रीम नेशनल काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ में अमरीकी मुदाख़लत जंगबंदीअ जी भनकड़ी हूंदी। हुर्मुज़ ऐं ईरानी नार जो इंतज़ाम ट्रंप जे बयाननि सां न थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ीअ सां टेलीफोनिक राब्तो अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशुनि ते ख़यालनि जी ॾे वठि। इसहाक़ डार चयो आहे त मसइले जो हल ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारीअ सां ई मुमकिन आहे। पाकिस्तान ख़िते में पाइदार अमन लाइ कोशिशूं जारी रखंदो। सिंध हुकूमत तरफ़ां हक़ जे मौक़े में पाकिस्तान जी कामयाबीअ खे साल मुकमल थियण ते तक़रीब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत अहम शख़्सियतूं शरीक। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त भारत जी अगराई ख़िलाफ़ सॼी क़ौम मुतहद थी बीठी। पाक फ़ौज भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। राइफल जहाज़ किराया, इंडिया जेके ड्रोन उमाणिया उहे असांजे ॿेराड़ी जे माण्हुनि किराया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। को बि दुश्मन मुल्क पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां नथो ॾिसी सघे। हक़ जे मौक़े में असां दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में तेज़ी। 100 इंडेक्स में 2% इज़ाफ़ो। इंडेक्स 3275 पॉइंटनि जे इज़ाफ़े सां 1,66,269 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो।